बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पंजूं दर्जे चौथे मां जंहिंजो उनवान आहे शब क़दर। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, उन खां पोइ सवालनि जा जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। लफ़्ज़ आहे भलारी माना भली या सुठी। लफ़्ज़ आहे शाहिदी माना गवाही। लफ़्ज़ आहे ॼमारूं माना उमरियूं। लफ़्ज़ आहे कसरत माना घणाई। लफ़्ज़ आहे तलाश माना ॻोल्हणु। लफ़्ज़ आहे अनवर माना रोशन। लफ़्ज़ आहे बेशक माना ज़रूर, बराबर। लफ़्ज़ आहे मखलूक माना ख़लक़। लफ़्ज़ आहे भली माना सुठी। लफ़्ज़ आहे सलामती माना अमुन। लफ़्ज़ आहे अता माना बख़्शिश। लफ़्ज़ आहे ॾहाके माना 10 ॾींहं। लफ़्ज़ आहे तौफ़ीक़ माना ताक़त। लफ़्ज़ आहे इरशाद माना हुकुम। लफ़्ज़ आहे शब क़दर माना क़दर वारी रात या फ़ज़ीलत वारी रात। लफ़्ज़ आहे फ़जर माना सुबुह सवेरे या पिरह फुटे। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, क़ुरान पाक खे अल्लाह ताला कहिड़ीअ रात में नाज़िल कयो? जवाब, क़ुरान पाक खे अल्लाह ताला शब क़दर में नाज़िल कयो। सवाल नंबर ॿियो, क़ुरान पाक में शब क़दर लाइ कहिड़ो इरशाद आहे? जवाब, क़ुरान पाक में शब क़दर लाइ इरशाद आहे त बेशक असां हिन क़ुरान खे क़दर जी रात में लाथो ऐं तोखे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम कहिड़ी ख़बर त क़दर जी रात छा आहे? क़दर जी रात 1000 महीननि खां बहितर आहे। इन में फ़रिश्ता ऐं रूह जिब्राईल पंहिंजे रब जे हुकुम सां लहनि था। इहा रात सुबुह थियण ताईं सलामतीअ वारी हूंदी आहे। सवाल नंबर टियों, शब क़दर खे रमज़ान शरीफ़ जे कहिड़े ॾहाके में ॻोल्हणु घुरिजे? जवाब, शब क़दर खे रमज़ान शरीफ़ जे आख़िरी ॾहाके जे 21 तारीख़नि जी रातिनि में ॻोल्हणु घुरिजे। सवाल नंबर चौथों, आम तौर मुसलमान शब क़दर रमज़ान महीने जी कहिड़ीअ तारीख़ ते मल्हाईंदा आहिनि? जवाब, आम तौर मुसलमान शब क़दर रमज़ान महीने जी 27वीं तारीख़ ते मल्हाईंदा आहिनि। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि शब क़दर, फ़जर, बेशक, मखलूक, इरशाद। हाणे जुमिला ठाहींदासीं। लफ़्ज़ आहे शब क़दर, जुमिलो ठाहींदासीं शब क़दर 1000 महीननि खां बहितर आहे। लफ़्ज़ आहे फ़जर,
शबे क़दर फजर वक़्त यानी पिरह फुटे ताईं हूंदी आहे। लफ़्ज़ आहे बेशक। बेशक अल्लाह ताला क़ुरान मजीद खे शबे क़दर में नाज़िल फ़रमायो आहे। लफ़्ज़ आहे मख़लूक। तमाम मख़लूक जो पैदा कंदड़ अल्लाह ताला आहे। लफ़्ज़ आहे इरशाद। जुमिलो ठाहींदासीं। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जो इरशाद मुबारक आहे त इहा राति रमज़ान शरीफ़ जे आख़िरी ॾहाके जी 21 रातिन मां हिकु राति आहे। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे तीर वसीले साॻे माना वारनि लफ़्ज़नि सां मिलायो। हाणे लफ़्ज़ आहिनि ऐं साॻे माना वारा लफ़्ज़ आहिनि। पहिरियों लफ़्ज़ आहे अता फ़रमाई माना बख़्शी। ये तीर सां मिलियल आहे। बाक़ी लफ़्ज़ जेके से असां तीर सां मिलाईंदासीं। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ मिलाईंदासीं तीर जे निशान सां। अता फ़रमाई माना बख़्शी, तौफ़ीक़ माना सघ, इबादत माना बंदगी, शब माना रात, तलाश माना ॻोल्हा। दाल हेठि ॾिनल जुमिलनि में इस्म ख़ासि वारनि लफ़्ज़नि हेठियां लीक ॾियो। हाणे इन्हनि में इस्म ख़ासि ॻोल्हींदासीं। जुमिलनि में हलूं था इस्म ख़ासि लफ़्ज़नि जे हेठां लीको ॾींदासीं। पहिरियों जुमिलो आहे अलफ़। रमज़ान महीने जी हर राति ऐं हर ॾींहुं भलारो आहे। रमज़ान इस्म ख़ासि आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। उन खां पोइ बे शबे क़दर सभिनी रातिनि में भलारी राति आहे। शबे क़दर ही बि हिकु राति आहे पर इस्म ख़ासि आहे, नालो आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। जीम हाला शहर में झंडीअ जो सामान ठहे थो। हाला शहर जो नालो आहे, इस्म ख़ासि आहे, कंहिं ख़ासि जॻह जो नालो आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। अहिड़े तरह सां दाल सिंधु नदी पाकिस्तान जी वॾी नदी आहे। हाणे सिंधु नदी पाकिस्तान इस्म ख़ासि आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। हे मुरकब जुमिला। नंबर पहिरियों दिलावर घर वेठो आहे ऐं असलम ॿाहिरि वियो आहे। ॿियो हेडमास्तर साहिबु पाण ईंदो या उन जो को उस्ताद ईंदो। मथियनि जुमिलनि मां हर हिकु जुमिले जा ॿ भाङा आहिनि जिन में ॿ फ़इल आहिनि ऐं उन्हनि ॿिन्ही जुमिलनि जो ख़्यालु तोड़े मतिलबु बे हिक ॿिए खां धार आहे, पर उहे ॿई भाङा पहिरें जुमिले में ऐं ॿिए जुमिले में या हर्फ़ जुमिलनि वसीले ॻंढिजी मुरकब जुमिलो थियनि था। जेकॾहिं उन्हनि मां हर्फ़ जुमिलो कढी छॾियो त ॿई जुमिला जुदा माना ऐं मतिलब वारा मुफ़रद जुमिला ठही पवंदा, जिन जो हिक ॿिए सां को बि वास्तो न रहंदो। अहिड़नि जुमिलनि खे मुरकब जुमिला चइबो आहे। अव्हीं के बि टे मुरकब जुमिला लिखो। जी दोस्तों, हाणे मुरकब जुमिला लिखंदासीं। नंबर पहिरियों जुमिलो मूं मानी खाधी ऐं फैसल मेवो खाधो। ऐं अची वियो हिन में, ही मुरकब थी वियो। जुमिलो ॿियो अॼु इलेक्शन जो ॾींहुं आहे, दोदो खटींदो या चनेसर शाम ताईं नतीजो ज़ाहिर थींदो। या अची वियो हिन में, ही मुरकब जुमिलो थी वियो। अहिड़े तरह सां जुमिलो नंबर 3
अब्दुल हसीब कार ते इस्लामाबाद वियो ऐं अब्दुल्लाह जहाज़ ते इस्लामाबाद वियो। अहिड़े तरह सां हिन जुमिले में ऐं अची वियो, माना ही जुमिलो मुरकब जुमिलो थी वियो।